नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां कारूंझर जबल जे दामन में भोॾेसर मस्जिद वटि मौजूदु आहियूं, जेका महमूद शाह गज़नवी हिक राति में ठहिराई हुई। नाज़रीन हिन मस्जिद खे तक़रीबन 520 साल थी चुका आहिनि। हाणे हलंदासीं असां मस्जिद जे तरफ़। महमूद शाह गज़नवी जे दौर जी मस्जिद आहे। असां दोस्तनि सां गॾु पंहिंजे दोस्तनि सां मीर इमदाद खान लेगारी आहे, नूर बिरोही ऐं पंहिंजो चीफ ऑफ बंगुल देरो जेको आहे हुसैन भुट्टो, उन सां गॾु ही जेकी असां विज़िट करे रहिया आहियूं। असांजा ई दोस्त जेके मौजूदु आहिनि उते मस्जिद जी ज़ियारत करे रहिया आहिनि। नाज़रीन हिन असां मस्जिद ही त घणो तव्हां सोशल मीडिया ते बि त ॾिठी हूंदी, ऐं असां हींअर बि अव्हांखे हिन मस्जिद जी विज़िट कराए रहिया आहियूं। हीउ ॾिसो, बिल्कुलु ही पत्थरनि जी ठहियल आहे मुकमल। हे असांजा दोस्त मौजूदु आहिनि। हे जेकी बि मस्जिद सॼी ठही वई आहे, हे संगमरमर जी मस्जिद आहे। हे मेहराब आहे, महमूद शाह गज़नवी जे दौर जी ठहियल आहे। ही तव्हां जेको पत्थरनि ते जेके नाला आहिनि उहे तव्हां उन्हनि में ॾिसी सघो था। ऐं हिते हिकु शख़्स बि मौजूदु आहे, झूनो आहे, जंहिंखां असां ईअं ई उन खां मौक़िफ़ वठंदासीं ऐं उन खां पुछंदासीं त उनजो छा चवणु आहे। ऐं हीअ अव्हांखे असां उन दौर जूं तख़्तियूं लॻल मस्जिदूं बि ॾेखारे रहिया आहियूं। चाचा अस्सलाम वालेकुम। साईं तव्हांजो नालो? साईं मुंहिंजो नालो यार खुशो जी। हितां साईं 8 किलोमीटर ॻोठ है, उतां सुबुह जो अचां थो, शाम जो 5 बजे वञा। ठीकु आहे। हीअ असांखे ॿुधाए पियो वञे बोर्ड जे मुताबिक़ महमूद शाह गज़नवी जे दौर जी मस्जिद ठहियल आहे। हिनखे तक़रीबन घणो टाइम थियो आहे? साईं 1505 880 हिजरी में ठहियल आहे। ठीकु। माने हाणे हिनखे थियंदा 520 साल थियंदा, 5 सदियूं 20 साल थियंदा। पुरानी मस्जिद है। सुभान अल्लाह। जेको मस्जिद अंदर मेहराब सगो ते मथा लिखियो पियो है, ओतिरे पासां खाने ते लिखियो पियो है। इहो गुजराती फारसी में गुजरात जो हाकम था तो गुजराती में लिखे उनजे वसीले सिंधी में ही लिखियो है, महमूद शाह मिन मुज़वर शाह जी, गुजरात जो हाकम था तो उनजी जेको महमूद शाह गज़नवी जंहिंखे सॾियो वेंदो। जी साईं, उनजी ठाराई ही भुॾ ॻोठ में ठाही। ऐं ॾंद खजी लिखावत कोन्हे, ॾंद खजी में माण्हू चवंदा आहिनि हिते का शइ कोन्हे, हू मंदर हुआ। त सुबुह जो माण्हू उथी हिकिड़ी राति में मस्जिद ठहियो पई। इहे चईंदल आहिनि माण्हू, वॾा वॾा कुराड़ा उहे चवंदा हिते का शइ कोन्हे। ॻोठ हीअ हिंदुअनि जो ॻोठ गैर मुस्लिम आहिनि, हेॾा मथे ॻोठ त बि गैर मुस्लिम आहिनि, हिन विच में मुस्लमान केरु कोन्हे। ऐं हिते गवर्नमेंट जो मुलाज़म आहे छोकिरो हिन ॻोठ जो आहे। पहिरीं उहो मुस्लमान, उनखे छॾियो मंदरनि ते वॾा लंगर आहे। हाणे हू मंदरनि जो चौकीदार, जैन मंदर जो चौकीदार, उहो हाणे हिते नज़रदारी करे रहिया मंदर में। ठीकु। जीअं असीं आहियूं लोकली वेठा आहियूं हिते, मस्जिद मुस्लमान आहियूं। ठीकु। ॿुहारी कढो पाणी भरियो। बाक़ी हिते तक़रीबन माना गैर मज़हब जेको हिंदू क़ौम रहे, हिंदू क़ौम रहे। ही ॻोठ सभु हिंदू आहे। हिते जेके बि मंदर आहिनि माना हिंदुनि जा बि आहिनि, मस्जिद हिकु ई आहे हिन इलाइक़े में? जी हिकु ई आहे हिन इलाइक़े में, भोॾेसर ॻोठ में। हा हिकिड़ी मस्जिद। ठीकु, महिरबानी। नाज़रीन ही चाचो हुयो जंहिं असांखे हिन मस्जिद जे बारे में जेकी डिटेल ॾिनी। इंशाअल्लाह ही जेकी अव्हांखे असांजी जेकी विज़िट आहे पसंदि ईंदी ऐं हिन में थोरी तव्हांखे मालूमात बि मिलंदी। ऐं जिथे जिथे असां हींअर विज़िट कंदासीं इंशाअल्लाह हिन वीडियो ज़रिए उहो असां सोशल मीडिया ते रखंदासीं त जीअं कुझु दोस्त ॾिसी करे मालूमात हासिलु। चाचा महिरबानी, शुक्रिया।